अस्सलाम वालेकुम या अली मदद। असांजे शहर जो मौसम तमाम ज़बरदस्त थी वियो। असीं दरिया ते बीठा आहियूं हींअर। कोटड़ी वारी पुल साम्हूं नज़र अचे पई। बहितरीन मौसम, थधियूं हवाऊं मई जे हिन महीने में माशाअल्लाह। दरिया जो ही पेट जंहिंखे किचिरे सां किनूं करे ज़ालिमनि भरे छॾियो आहे। आसमान दरिया पंहिंजी आबताब सां चढ़े पियो माशाअल्लाह। पाणी जे बेज़ाब पियो। यूसुफ बि मूंसां गॾु आहे ऐं असां माशाअल्लाह दरिया ते आया आहियूं। दरिया जो पाणी चढ़े पियो, पाणी छॾियो अथनि मथां, स्पीड में अचे पियो, वेझो गॾु स्पीड में अचे पियो माशाअल्लाह। पाणी वहे पियो। मौसम तमामु ज़बरदस्त थी वियो आहे। मींहुं वठो थोरो मींहुं माशाअल्लाह असां वटि ॿिए दफ़ा ई हैदराबाद में पियो आहे, पर हल्को हुयो। ज़मीन सुकी वई आहे, ॾिसो न, वारी त हूअं ई वारी आहे, सुकी वई आहे। हीअ साम्हूं असांजी पार्क, हीअ कोटड़ीअ जी पुल, कोटड़ी टू हुसैनाबाद। ज़बरदस्त माशाअल्लाह। हीअ पुराणो साम्हूं हिकिड़ो मंदरु, थोड़ो अंधे थी वई आहे, नज़र न पियो अचे सही। ओ इहो साए कलर में पटी जंहिंखे नज़र अचे पई, इहो मंदरु आहे दीवाननि जो इहो। ऐं हीअ कोटड़ीअ जी पुल। मज़े जी ॻाल्हि, 5 खाननि वारी इहा पुल अथव। 1 2 3 4 ते नज़र अचनि पिया, चौथों हिनजो ई लिखियलु आहे हिन वणनि जे पुठियां। 5 खाना अथसि ऐं ही ज़बरदस्त माशाअल्लाह। पोयां दरिया वहे पियो असांजो। मौसम तमामु ज़बरदस्त लॻो पियो आहे। सॼी संगत खे या अली मदद, हक़ मौजूद। नारे हैदरी, ओली अली हैदर। दरिया जे वेझो वञा थो, पाणीअ जो सरलाट आवाज़ ॿुधायां तव्हांखे। बहितरीन दरिया में पाणी जामशोरे खां छॾियो अथनि, चाड़ करे स्पीड में पाणी जी हले पई हींअर। मौला करे असांजो ही सिंधु सदाईं भरियल वहे त ॾाढो करारनि में हुजे। दरिया सिंध महराण। मूंखे हिकिड़ी दीवान जो कलाम यादि आहे, पत्थर बि तारे। हीअ ॾिसो न, हीअ तारे ईंदो आहे पत्थर। हीअ ॾिसो, हीअ किथां ॿाहिरां हुन दरिया जे पेट मां तरंदा आया अथव पाणीअ में। शायदि खोरखाणी क़ौम जा माण्हू जेके आहिनि से उहे बनी कनि पिया हुते। हुनजो बुनियादी कहिड़ी आहे, मूं पंहिंजे बचपन में हुते मर्सिडीज़ बीठल ॾिठी हुई। हुनजो वॾो हिकिड़ो धुएं कढण वारो पंप लॻल हो, अंदरि कमरा ठहियल हुआ, चारो तरफ़ मशीनरी लॻल हुई जेका सार संभाल न हुअण जे करे सॼी मशीनरी तबाह बर्बाद थी वई, माण्हुनि खणी खपाए छॾी। ऐं इन ई खां थोरो अॻिते हेॾां जे हलंदासीं त फतेह मुबारक हिकिड़ो वॾो ग़ौराब बीठल हुयो जंहिंखे पाणीअ जो जहाज़ चवंदा आहिनि। उहो 1984 में कमिश्नर हैदराबाद खे दांह ॾिनी कोटड़ी वारनि त साईं हिन में माण्हू हीरोइन था पियनि ऐं नांग बलाऊं आहिनि, असांजे घरनि खां हटायो वञे। जीअं त हुन साइड ते 12 महीना पाणी पीअंदो आहे त पाणी में सॼो महफ़ूज़ लॻो पियो माशाल्लाह। 100-150 साल थी विया हुनखे, अहिड़ो जो अहिड़ो लॻो पियो।
पर जॾहिं 1984 में हिनखे गेले हिन तड़ ते खणी आया हुसैनाबाद वारे ते त हिते पाणी न हूंदो आहे। ही वारीअ में धसिजी वियो वीचारो, दॿिजी वियो। दॿजण खां पोइ बि एॾो कोन दॿो, पर माण्हुनि हुनजी हिकिड़ी पटी बि न छॾी। ख़ुदि जेके चौकीदार हुआ उहे ई चोर साबित थिया। उन्हनि पछाड़ी पटियूं पटियूं करे सॼो सागवान जो ठहियलु हो। असां नंढे हूंदे हुनजे मथां चढ़ी बीह दरिया में पाणीअ में जंप ॾींदा हुआसीं। अॼु हुनजो नालो निशान बि कोन्हे, शायदि कंहिं वटि को हुनजो फ़ोटो बि हुजे रखियलु। उन खां अलावा हिते पाणीअ जी हिकिड़ी मशीन हूंदी जेका तरी अची विच पाणीअ में वेंदी, वरी वापसि किनारे ते हलंदी। हींअर उहा सफ़ा दॿिजी पई आहे पासे में। उते हुनखे जेके अॻिते खणी वञण वारा पाइप हुया से सभु ख़तमु थी विया, सभु गुम थी विया हलिया। अलाए केतिरा त हुन में पाइप लॻियल हूंदा हुआसीं। नंढे हूंदे चढ़ी हुन ते डोड़ंदा हुआसीं ऐं तमामु ज़बरदस्त मशीन हुई। 1916 जी उहा मशीन हुई। 1916 में अंग्रेज़नि हिते फिट कराई। इहो पाणी हितां खणी मशीन ऐं किले ताईं पुॼाईंदी। पोइ इहो किले खां सॼो शहर पाणी इस्तेमालु कंदो हिन दरिया जो। पोइ जॾहिं जामशोरो में फिल्टर प्लांट ठहियो त पोइ हिन पाणीअ जी ज़रूरत घटि थी वई। हाणे बि कुझु सालनि ताईं, बल्कि हेल साल ताईं बि 2020 ताईं बि पाणी हिननि खणी ऐं असांखे हाणे हुसैनाबाद खे ॾिनो पिए। 2000 ताईं त हलियो पिए पाणी। पोइ 2001, 2002, 2003 खां पोइ शायदि बंदि थी वियो हलियो शहर वञणु। पोइ सिर्फ़ु असांजे हिन एरिए ताईं महदूदु हुयो ऐं हाणे मशीन उहा दॿिजी वई आहे वारीअ दड़नि में, बसि आख़िरी पसान में आहे। मौला असांजी क़ौम खे सकाफ़त पंहिंजी तारीख़ूं संभालण की हिमत ॾिए। परवरदिगार केरु सम्झे को दोस्त ऐं हिन दरिया खे पाक रखनि। अलाह साईं करे हीउ सॼो किचिरे जो ढेर तव्हांखे नज़र अचे पियो। सॼे असांजे हुसैनाबाद, अध लतीफ़ाबाद, GR कॉलोनी ऐं पंहिंजो मेमण सोसाइटी जो किचिरो, मीर हसनाबाद जो किचिरो हिते उछलीनि था अची। हीउ मुंहिंजो दोस्त मोहम्मद यूसुफ घुमे पियो, 5 कलाम चए पियो। ही दरिया जा यादगार लम्हा, अलाए असां हुजूं न हुजूं। हिते असांजो सॼो बचपन गुज़रियो आहे दरियानि ते। नंढे हूंदे खां वठी हिते वेंदासीं, टुपा ॾिनासीं, हिते वॾा थी नंढा थियासीं, नंढा थी वॾा थियासीं। मौला सलामत रखे असांजे हिननि माॻनि खे। हुसैनाबाद, हैदराबाद, हुसैन बख्श सोलंकी या अली मदद हक़ मौजूद साथ सलामत सदैं गॾु। मौला पंजतन पाक सॼी संगत खे आबाद शाद रखे। गुलो गुलज़ार हुजो पूरी सिंध जा दोस्त। जिथे जिथे मूंखे जेको जेको ॾिसे थो उनखे सलाम।